आहे उन में जेको आहे पंहिंजो अञा वधीक तव्हां कमु कंदव ऐं उन जा नतीजा इंशाल्लाह जेको आहे तमामु ज़बरदस्त निकिरंदा। खाते में हलणो पियो धरन में जुलूसन में कंहिं बि साहब जा जर्नलिस्ट प्लेटफॉर्म ते वेठा पड़ा उते पुॼणो आहे उते ख़तम। अब्दुल खालिक साहब जी भी असांजो प्यारो दोस्त जेको न्याज़ अली साहब आहे, असगर साहब बिलावल वेठो आहे, भाऊ सईद चन्ना वेठो आहे, भाऊ फरमान वेठो आहे। अल्लाह सदके कया साहब अनड़ जिन अची गुजारियो मां हिन मेरा दी जेको आहे पंहिंजो असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾे ऐं असांजी सिंध काउंसिल में जेको आहे पंहिंजो शमूलियत करे त ईअं असांखे वधीक ख़ुशी थींदी। छाकाणि जो नौजवान बि आहे, हिमत वारो बि आहे ऐं कम में बि माशाअल्लाह जेको आहे पंहिंजो फुर्तीलो आहे। उनजे करे हिनखे जज़्बा नंढी उमिरि में हालांकि नंढो आहे, मुंहिंजी अखियुनि जे अॻियां थियो आहे, मां हिनखे हिन शिकिल में माना सम्झ में न ईंदो आहे कीअं आहे। जेका हिनजी मां पहिरीं शिकिल ॾिसंदो आहियां बिल्कुलु न ॾाढी न हुयसि, अलाए छा कीअं नंढो हुयो। इन उमिरि में पंहिंजो एॾो वॾो कमु करणु इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। उनजे करे बिलावल खे गुज़ारिश आहे त असांजी हिन तंज़ीम में सिंध जर्नलिस्ट काउंसिल में जेको आहे पंहिंजो बाक़ाइदा शमूलियत करे ऐं दोस्तनि जी रहनुमाई बि करे, दोस्तनि सां बांह ॿेली बि थिए त जीअं अञा वधीक जेको आहे तंज़ीम खे मज़बूत करे सघे। बचो सम्झो नंढो भाउ सम्झो जेको सम्झो मां तव्हां सभिनी नंढो आहियां, मां हर वक़्तु तव्हां सां हर हंधि तव्हां सां गॾु आहियां। इज़ारे महिमान न पर मां तव्हां सां गॾु आहियां हर वक़्तु जिते तव्हां चवंदव। बाक़ी रही ॻाल्हि त तव्हां काई ॿिए जो एजेंट न चई आहे न कुझु चयो आहे, मूंखे पाउमंठा चयो त गॾिजाणी आहे हिते हलणो आहे, असां पाउमंठा चयो असां हिते जी ॻाल्हि पहिरियां न चयो सिंध जी आख़िर में। ना बारिश से डरते ये आग से लड़ते ये तूफानों से टकराते, ना बारिश से डरते ये आग से लड़ते ये तूफानों से टकराते, मासूम गरीबों की आवाज को, मासूम गरीबों की आवाज को पहुंचाते सरेआम। सहाफ़ी पाकिस्तान है ये पाकिस्तान की शान, सहाफ़ी पाकिस्तान है ये पाकिस्तान की जान, सहाफ़ी पाकिस्तान है सहाफ़ी पाकिस्तान, सहाफ़ी